सजो राज पोया है तकिया थी खारा है वो त दिल में पीरन जे पीर के भी सद करे जे भिटाई पियो भिट ते सद करे मीरा शाह मदद कर अजी ओखी अवेर लिल्लाह कारण लतीफ जवे भर पादिय दे पेर औलाद अदिय शेर कर कामार मुरीदन जी सद करे बुद्ध खाने में आए उन वडे बुद्ध जे सामो थाल रखे उन बुद्ध जे सामो जेके पीरन जे पीर कुटी खाराई उन जे सामो रखे बादशाह हली आया अमीर सजो राज चौधारी बीठो हाणे उहा माई थी इशारो करे ओ बुद्ध खा एकड़ो दफो चे बुद्ध खा बुद्ध न पियो खाए ॿियो दफो चे बुद्ध खा बुद्ध न पियो खाए टियों दफो न माईअ खे तो जलाल अचे और माई थी चवे बुद्ध खाए थो या न मान त बगदाद वारे जवान सुणे पीरन जे पीर दस्तगीर खे थी सद कयां मथे करे भेज दस्तगीर जो नालो दस्तगीर खे थी सद कयां अञा दस्तगीर जो नालो ज़बान ते आयो उन में थरथलो बजी वियो वरी बुद्ध खाइण शुरू कयो वरी पीर थाल जो बेड़ो गोड़े चई बादशाह माईअ जे पेरन ते किरी पिया अमीर वज़ीर सॼो रात माईअ जे पेरन ते तूं त वॾी का करामत वारी तूं त वॾी का फ़ैद वारी रोई पई मुंहिंजी करामत न आहे ही मुंहिंजो फ़ैद न आहे मुंहिंजे बगदाद वारे जवान सोणे दस्तगीर जो फ़ैद आहे वठी हल एड़े शान वारो तो कोई न जे नाने ते हली कलमा पढ़ो इन जो नाने दादे जो शान केतरो ना आला होंदो पीर जे पीर दस्तगीर दर ते सजे राज के वठी आई सभिन कलमा पढ़या रसूलुल्लाह ते जवंदा ला इलाहा आशिक फरमायो निगाहे वली में वो तासीर देखी बदलती हजारों लाखों करोड़ों की तकदीर देखी तो सुभान अल्लाह जो यो गौसल आजम पीरन जो पीर दस्तगीर जेके दस्तगीर जे निगाहुन सां नवाज़ियल आहिनि उन्हनि जो मकाम भी रब आला कयो तो असांजे सिंध जे अंदर मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह ताला अलैहि आई मौलाना अब्दुल रहीम गिरोड़ी रहमतुल्लाह ताला अलैहि ये बई जवान हिक दौर जा वक्त जा कामिल जागो पिया सुभान अल्लाह अल्लाह ख्यालन में रानीपुर गिरास न करे वियो ॾाढा त सुभान अल्लाह जो हाणे उन्हनि ॿिन्हिनि हज ते तयारी कई काॾे मुंहिंजा मोला जेको ॻाल्हाए उनखे बि हज जी सआदत नसीब फरमाए हाणे ॿई कामिल जो संभरिया त सवे मुरीद भी संभरी पिया एड़ो काफिरो त रब नसीब करे न जंहिंमें वक्त जा कामिल गॾु हुजनि अॻे हा समुंडनि वारा जहाज सामूंडी जहाज अची बेड़े ते चढ़िया
पर बेड़े ते जो चढ़िया त बेड़ो लुटे अजी बेड़े वारन जो ने मेहरबानी कयो वो एड़ो हाजी आए बेड़े में जेके महबूब जी तरह ता मनौती थे मेहरबानी कयो उन के बेड़े मां लायो बेड़ो असा जो बुढ़ी न पवे ऐलान कयो वियो ओ हाजिया कंहिंखे मनौती थे मदीने जे वञण सां बेड़ो लुटे थो हिकु हिकु करे हाजी लहंदा वञो जंहिंजे लहण सां बेड़े लुटण बस कयो उहो हिते हुजे पिया सभई हलंदा सभु रोअनि पिया मुंहिंजा मौला इहो सफ़र असां खां न खसजां बेड़े में बि चढ़ियल माइटनि खां मोकिलाए करे सभु हाजी लही विया अन्या बेड़ो लुटे पियो मानन चयो से मोहम्मद हाशिम ठटवी मौलाना अब्दुल रहीम किरोड़ी तव्हां ॿई बच्चा हो अमा मां को हिकिड़ो लहे त ख़बर पवे मौलाना अब्दुल रहीम किरोड़ी चयो भला मां लही थो ॾिसां जीअं जो लथा त बेड़े लुटण बस कयो सभिनि जो हाणे तोखे मनौती थे पिया सभु हलन साईं रोई पिया ओ मौलाना अब्दुल रहीम किरोड़ी तू या भाग एड़ा जो प्रिय जे दर ता मनौतिया हजरत मोहम्मद हाशिम ठटगिया के वञी बाहों बधई ओ सोना मुझे प्रिय के सलाम ॾिजो महबूब जे रोज़े ते पहुचो मुझा प्रिय के सलाम भी ॾिजो मुझे ला प्रिय जे दर ते दुआ भी कजो मदीनो जियं जो काफ़िलो रवानो थी वियो मौलाना अब्दुल रहीम किरोड़ी रोंदो रहियो काफ़िलो हज ते पतो हज करे मुंहिंजे महबूब जे मदीने ॾेर जॾहिं काफ़िलो रवानो थियो ओ कलोड़ा फ़कीर जॾहिं हाजी मके खां मदीने वेंदा दिल जी धड़कन वधंदी वेंदी त रब हींअर इहा घड़ी करे अखियुनि जे आॾो महबूब जो रोज़ो पाक अचे करोड़ा फ़कीर भाग वारा हुजो तव्हांजा करोड़ा फ़कीर मदीने में बि रहनि पिया करोड़ा फ़कीर उते बि यार हुसैन फिदा हुसैन वारा नदीर अहमद वारा उते असांखे मदीने पाक में बि यारियूं खाराईंदा ॾाढा त सुभान अल्लाह वरी मदीने जूं यारियूं छा था सम्झो सुभान अल्लाह त ॾाढा चओ न तॾहिं त हे शेर महबूब जे कदमनि में वेठासीं त ठहियो शेर ध्रव थियनि न पिया रोज़े जे दीदार सां गम लहंदा पिया वञनि पीरीअ जे प्यार सां चौपीरीअ जे प्यार सां ध्रव थियनि न पिया रोज़े जे दीदार सां गम लहंदा पिया वञनि पीरीअ जे प्यार सां मंसूर अहमद कादरिया उहो बि मदीने पाक में हुई ॾाढी नात ॿुधंदो ॾाढा त सुभान अल्लाह त चओ ध्रव थियनि न पिया रोज़े जे दीदार सां गम लहंदा पिया वञनि पीरीअ जे प्यार सां हे लफ़्ज़ वणंदा पोइ सुभान अल्लाह चइजो जेॾा ॾिसां पियो मूंखे नज़र पियो नूर जे भरियल हर घिंडी हुई
मोहम्मद हाशिम ठटवीअ जे अगवाणीअ में जीअं जो प्रिय जे दर ते पहुता मुझे महबूबन फरमाया मंज़ार कब्री वजबत लहू शफाअती ये मां महबूब जे रोज़े जो दीदार कयो मां मुस्तफा जे मथा वाजिबात गॾु जन्नत में वठी वञा जीअं जो प्रिय जे दरबार में पता मुझे महबूब जे मज़ार मुबारक मां आवाज आयो अस्सलाम अलैकुम मोहम्मद हाशिम हाशिम जे नाले सां सलाम जो आयो जेके भी हाशिम जे नाले सां माण्हू बीठा को चवे मूंखे सलाम थियो को चवे मूंखे सलाम थियो मुझे महबूबन वरी सलाम दोहरायो अस्सलाम अलैकुम मोहम्मद हाशिम ठटवी सब मोहम्मद हाशिम ठटवीअ जे पेरनि ते किरी पिया तूं भागन वारो आ प्री एतिरो तोसां प्यार थो करे जो प्रिय तोखे पंहिंजे मज़ार मुबारक मां सलाम ॾिनो आहे हाणे असांजो बि सफ़ारशी थी त महबूब असां सां बि राज़ी थी पवे मुंहिंजे प्रिय जा परवाना मोहम्मद हाशिम ठटवीअ दिल में ख्याल कयो जेकॾहिं मौलाना अब्दुर्रहीम गिरोड़ी हुजे हा त मुंहिंजे शान खे ॾिसे हा त महबूबन मूंखे सलाम कयो आहे मुंहिंजे महबूब जा परवाना रात थी आहे मदीने में सुतो आहे मदीनो आज बजन जिसने मदीना न देखा उसने कुछ भी न देखा लायल कादिर डाढा सुभान अल्लाह ता जाओ मदीनो रात जो सुतो मुझे महबूबन दीदार कराया फिरी जो आया आज कदी द सिक सालन का होंदिया त फिरी केडी मल थो तॾहिं तो आशिक़ अॼु कुर्ब करे मुझे कखड़न ते मुंहिंजो चंद्र खां बि सोणो सरदार ईंदो कुर्बान वञा रस्ते तां जंहिं रस्ते तां कुर्बदार ईंदो अरे अॼु कुर्ब करे मुंहिंजे कखड़न ते मुंहिंजो चंद्र खां बि सोणो सरदार ईंदो सुभान अल्लाह जो तक शेरा ओ जानिब के अखियुनि में जायूं ॾियां शेर बणे त पोइ इश्क वारी सुभान अल्लाह या सीनो विछाए सेज गया उनल राज़ी थी पवे त कुदरत खे मूं ते प्यार ईंदो अॼु कुर्ब करे मुंहिंजे कखड़न ते मुंहिंजो चंद्र खां बि सोणो सरदार ईंदो सुभान अल्लाह ॾाढा चौधा पेशे रखना ओके माण्हू ईद सईद में ख़ुशि असां मदनी मिठे जे ईद में ख़ुशि ईद वॾी ईद न खां जंहिंमें जानिब जलवेदार ईंदो अॼु कुर्ब करे मुंहिंजे कखड़न ते मुंहिंजो चंद्र खां बि सोणो सरदार ईंदो जीअं जो मोहम्मद हाशिम ठटवी सुतो महबूबन दीदार करायो फरमायो मोहम्मद हाशिम ठटवी मां महबूबन तोखे सलाम कयो त तो चयो मौलाना अब्दुल
अब्दुर्रहीम गिरोड़ी हुजे या मुझे शान के ॾिसे मोहम्मद हाशिम तकवी मां महबूब पाण रोकियो मौलाना अब्दुर्रहीम गिरोड़ी खे छो जो उन जो इश्क एतिरो उरूज ते हो जे कॾहिं गिरोड़ी मां महबूब जे रोज़े ते अचे हा त मां महबूब पंहिंजे मज़ार मां निकिरी उन सां भाकुर पाए मिलणो पवे दुनिया जा कानून ही मटिजी वञनि हा क़यामत जो मंज़र थी वञे हा मां महबूब पाण रोकियो मौलाना अब्दुर्रहीम गिरोड़ी जो मक़ाम ॾिसी जीअं जो निंड मां जागती मोहम्मद हाशिम ठकवी रोई वेठो ओ गिरोड़ी मूंखे कहिड़ी ख़बर तूं सरकार जे दरबार में एतिरो मक़बूल आहे जीअं जो मोटिया सॼो हाजियुनि जो काफ़िलो मौलाना अब्दुर्रहीम गिरोड़ी वटि ओ सुणा असांखे कहिड़ी ख़बर असांखे त तरह तरह जा ख्याल आया त का ग़लती थी का खता थी जो रहिजी वियो इहा कहिड़ी ख़बर तूं सरकार जे दरबार में एतिरो मक़बूल आहे सरकार फरमा मुंहिंजे रोज़े ते अची आहे त मूंखे निकिरी हिन सां भाकुर पाइणो पवे हा मौलाना अब्दुर्रहीम गिरोड़ी तुंहिंजे शान तां क़ुर्बान वञो वेठो त पाकिस्तान में आहे पर तुंहिंजो शान असां मदीने में ॾिसी आया ॾाढा त भेज दस्तगीर जो नारो चओ भागन वारा जंहिंखे रसूल पंहिंजे हंज में रखियो रसूलुल्लाह पंहिंजे प्यार में रखियो आहे तो असां भाग वारा हूं जो तव्हां असांजो लजपाल मुर्शिद मोहम्मद आशिक़ अली शाह जीलानी सरकार जे क़दमनि में आराम मदीने शरीफ में वेंदा आहियूं त एतिरी त दिल खे टेक हूंदी आहे जो असांजो ज़ामिन असांजो सफ़ारशी करीम जे क़दमनि में रहमत वारे नबी वमार सल्लल्लाहु अलैहि रहमत लिल आलमीन जेको पूरी कायनात जे लाइ रहमत बणिजी आयो आहे उन जे क़दमनि में मुर्शिद आरामी वञूं था त टेक छो जो मदीने में असांजो बि हिसो थी पियो ॾाढा त सुभान अल्लाह चओ न त पोइ आख़िरी शेर ॿुधो त पोइ दुआए ख़ैर ॿुधो ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अर्ज़ु कयां होरिया का चओ सुभान अल्लाह ॾाढा भेज दस्तगीर जो नालो ॾाढा भेज दस्तगीर मुर्शिदन जो शेर आहे सुभान अल्लाह चओ त मां अर्ज़ु कयां थोड़ो अञा फुट खन आवाज़ खे वधाए भेज दस्तगीर जो नारो अञा दिल खोले भेज दस्तगीर कुर्बान वञा जेकी जगह कदमनि में घुरियूं उहा महबूबन अता कई मुस्तफा नजरे करम फरमाएंगे एक दिन हम सब मदीने जाएंगे मुर्शिद घणो भी पढ़ंदा भी आ ॿुधंदा भी आ त पोइ इहो तॾहिं तो अर्ज़ु कयां सुभान अल्लाह त चओ मुस्तफा नज़रे करम फरमाएंगे एक दिन हम सब मदीने जाएंगे एक दिन हम सब मदीने